Welcome to Time News Studios. You are watching 9 PM Bulletin. 30 जून ताईं बिजली जे फी यूनिट क़ीमत में तक़रीबन 5 रुपयनि ताईं इज़ाफ़ो थींदो। ईंदड़ माली साल अरबें रुपयनि जा नवां टैक्स लागू थींदा। पाकिस्तान IMF खे ख़ातिरी कराए छॾी। पाकिस्तान चयो आहे त ईंदड़ माली साल 13 खां 1400 अरब जा वाधू टैक्स लॻंदा या मौजूदा टैक्स जी शरह में वाध कई वेंदी। हलंदड़ माली साल टैक्स उगाड़ी जो हदफ़ पूरो न थी सघंदो। ईंदड़ माली साल टैक्स उगाड़ी जो हदफ़ 6000 अरब रुपया रखियो वेंदो। IMF तरफ़ां रेवेन्यू वधाइण लाइ पाकिस्तान खां डू मोर जो मुतालिबो। पाकिस्तान आलमी इदारे खे पेट्रोलियम लेवी जी मद में 450 अरब बदिरां 511 अरब रुपया उगाड़ी जी ख़ातिरी कराए छॾी। खंड स्कैंडल में एहतसाब जो अमल बिना फ़र्क़ जे अॻिते वधायो वेंदो। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त शयूं ज़ख़ीरो करे महांगाई कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। मुल्क में अॼु कानून जी बालादस्ती लाइ मुकमल जंग हली रही आहे। वॾनि माफ़ियाज़ खे पहिरियों भेरो कानून जे ताबे करण जी कोशिश पई थिए। सियासी माफ़ियाज़ कानून जी बालादस्ती ख़िलाफ़ मुज़ाहिमत करे रहिया आहिनि। इहो असल में पाकिस्तान लाइ फ़ैसिलाइतो मरहलो आहे। लाहौर में तक़रीब खे ख़िताब कंदे इमरान ख़ान चयो त पुराणो स्टेटस को तब्दीली में सभ खां वॾी रुकावट आहे। पुराणो स्टेटस को रंडकूं न विझंदो त पैसो कीअं कमाईंदो। FIA फ्रॉड केस में जहांगीर तरीन ऐं संदसि पुट ख़िलाफ़ जांच तेज़ करे छॾी। FIA लाहौर जी दरख़्वास्त ते जहांगीर तरीन, संदसि पुट अली तरीन ऐं घरवारी जा अकाउंट मुंजमद। ज़रियनि मूजिबि जहांगीर तरीन जा 14, अली तरीन जा 21 ऐं जहांगीर तरीन जी घरवारी जो हिकु अकाउंट मुंजमद कयो वियो। मजमूई तौरु 36 अकाउंट्स मुंजमद कया विया। जहांगीर तरीन ऐं संदसि पुट अली तरीन FIA लाहौर आरोप पेश थिया। ज़रियनि मूजिबि जहांगीर तरीन ऐं संदसि पुट खां 5 सवाल कया विया। पीपल्स पार्टी तो बड़ी, मेरा मतलब है, मुस्बत सोच रखने वाली पार्टी है इस वक्त, और नून लीग अपने लिए खुद ही बहरान इकट्ठे कर रही है। जो कुछ उसने अजीम अफवाज के बारे में जबान इस्तेमाल की, उसको कीमत अदा करनी पड़ेगी। और पाकिस्तान में ये वाहिद नून लीग ऐसी पार्टी है जो फौजी गमलों से जवान हुई। अगर ज़ियाउल हक यहाँ का हुक्मरान ना होता तो इनकी कोई शिनाख्त ना होती, ये तो कौंसलर ना बन सकते। पीपल्स पार्टी सियाणी आहे। नवाज़ लीग के फ़ौज ख़िलाफ़ ज़हर उगाछण जी क़ीमत अदा करणी पवंदी। मौलाना फज़ल रहमान के मशवरो ॾियां थो त मुसलो विछाए इबादत शुरू करे। वफ़ाक़ी घर वज़ीर शेख रशीद कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त PDM अमली तौर ख़त्म थी वई। वज़ीर आज़म ख़िलाफ़ का बि साज़िश कामयाब न थींदी। इमरान ख़ान 5 साल पूरा कंदो ऐं ईंदड़ चूंडुनि में बि ॼमी मुक़ाबिलो कंदो। वज़ीर आज़म ओपोज़िशन जीअं महांगाई खे बि कंट्रोल करे वठंदो। रमज़ान पैकेज जो ऐलान जल्द कयो वेंदो। वियो काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट में असांजो केस उते पियो आहे। 1.5 साल खां उन्हनि एजेंडा ते कोन्हे आंदो। हिन दफ़े प्राइम मिनिस्टर वाइदो कयो आहे त ॿी जेकी CCI थींदी, हीअं हिकिड़ी त मंडे ते थींदी, उन में न, उन खां पोइ जेकी CCI थींदी उन में इहो इशू जेको जंहिंजो इंशाअल्लाह ताला असांजे हक़ में फ़ैसिलो थींदो, त जेकी विरछा आहे पाणी जी अकॉर्ड मुताबिक़ थिए, उन में सिंध खे पंहिंजो हक़ मिलंदो। सिंध सरकार 91 वारे मुआहिदे बदिरां टिरुखी फार्मूले तहत पाणी जे विच ते एतिराज़ वारे छॾिया। इरसा जी एडवाइज़री कमेटी जे फ़ैसिलनि ते रद्दअमल ज़ाहिर कंदे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त सिंध में पाणी जी खोट ऐं विच वारो मसइलो गॾियल मफ़ादनि वारी काउंसिल में इल्तिवा हेठि आहे। 1.5 साल गुज़रण बावजूदि मसइले खे CCI जे एजेंडा में शामिल न कयो वियो। वज़ीर आज़म ख़ातिरी कराई आहे त CCI में जल्द हिन मामले ते बहस कयो वेंदो। उमीद त सिंध खे 91 वारे मुआहिदे तहत हिसे जो पाणी ॾिनो वेंदो। वफ़ाक़ ऐं सिंध में तकरार सां सॼे पाकिस्तान खे नुक़सान थी रहियो आहे। वफ़ाक़ पंहिंजी पॉलिसीज़ ते कंहिं सां बि ॻाल्हाइण लाइ तयारु न आहे। वफ़ाक़ में जेके वेठल आहिनि उन्हनि मां जान छुटी वेंदी। नवाबशाह में बख्तावर कैडेट कॉलेज में इफ़्तिताही तक़रीब में शिरकत बाद वॾे वज़ीर मुराद अली शाह टाइम न्यूज़ खे सालगिरह जे मौक़े ते वाधायूं ॾिनियूं। मुबारकबाद ॾियां टाइम न्यूज़ खे ऐं पंहिंजे अख़बार खे। सहाफ़त जे मामले सां हिकिड़ो नओं नालो ऐं तमामु जल्दी उन तरक्की कई है, उनखे मुबारकबाद थो ॾियां। इरसा
ने ऑलरेडी डिसीजन दे दिया हुआ है कि 3 टियर जो फार्मूला है, 3 रुखी फार्मूला है, वो एकॉर्ड के मुताबिक ही है, जिसको 3 रुखी फार्मूला का नाम दिया गया। 4-1 से जब फैसला हुआ दोबारा 2018 में, फिर उस फैसले के ऊपर सिंध ने ऑब्जेक्शन किया और वो CCI में ले गया अपील को। इरसा इसके ऊपर कुछ नहीं कर सकता। तो जो इस वक्त प्रैक्टिस है 3 रुखी फार्मूले की, इसलिए उसके ऊपर हमने इस पानी को तकसीम किया खरीफ 2021 के लिए। सिंध का मौक़िफ़ था कि ये जो कन्वेंस लॉस है, जो रास्ते में पानी ज़ाया होता है, इसकी मिकदार 35% होनी चाहिए। और वापडा के जनरल मैनेजर HRM की स्टडी जो उन्होंने कल प्रेजेंट की इस इजलास में, वो उनका मौक़िफ़ था ये 30% है। तो हमने वापडा वाला मौक़िफ़ ले लिया 30% वाला, और सिंध का मौक़िफ़ के ऊपर कहा कि हम इस पर एक कमेटी बना देते हैं जिसमें पंजाब और सिंध इरिगेशन डिपार्टमेंट के नुमाइंदगान भी मौजूद होंगे। एक फ्लो मेजरमेंट करके देख लेंगे कि एक्चुअली ये 30 है या 35 है। इरसा का मौक़िफ़ भी 35% ही है। सिर्फ पंजाब का मौक़िफ़ है कि ये 15 से 20% से ज़्यादा नहीं होने चाहिए। इरसा CCI जो फ़ैसिलो अचण ताईं 91 वारे मुआहिदे जी पेराबत तहत पानी बेच खां खुतो जवाब ॾेई छॾियो। सिंध जा नुमाइंदा इरसा जी हिमायत मिलण बावजूद रुगो पंजाब जे एतराज़ ते वाटर लॉसिस जाचण लाइ कमेटी जोड़ण ते राज़ी थी विया। इरसा तर्जुमान ख़ालिद राणा टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे इंकशाफ़ कयो आहे त सलाहकारी कमेटी जे इजलास में सिंध मौक़िफ़ रखियो त वाटर लॉसिस 35% थियणु घुरिजे। इरसा बि साॻियो मौक़िफ़ रखियो, पर पंजाब जे एतराज़ वारनि ते वाटर लॉसिस जो जाइज़ो वठण लाइ कमेटी जोड़ण जो फ़ैसिलो कयो। 91 वारे मुआहिदे जी पेराबत तहत पानी जे विच ख़िलाफ़ सिंध हुकूमत CCI सां राब्तो कयो हो। हाणे CCI जो फ़ैसिलो अचण ताईं पेराबत तहत पानी बेच नथी करे सघे, तंहिं करे ख़रीफ़ में बि टिरुकी फार्मूला तहत पानी जे बेच कई वई आहे। हम अभी तक आईन ही में फंसे रहे हैं कि भाई आईन को हम तहफ़्फ़ुज़ ही देते रहे हैं, आगे हम बढ़ ही नहीं सकें और दुनिया आगे जा रही है। हम यहीं अभी डिबेट कर रहे हैं, एक साहब आते हैं आईन इधर कर देते हैं, दूसरे साहब आते हैं आईन को उधर कर देते हैं, और हम उनको यही समझाते जा रहे हैं कि भाई ये आप नहीं कर सकते, ये आप आईन से गद्दारी कर रहे हो। किसी शख्स ने कहा हाँ आईन है, कुरानी वजीफ़ा तो नहीं है। आप कहें बिल्कुल है। ये जो 2 दर्जन शिकें हैं, ये वो शिकें हैं जो आम शहरी को मुतासिर करती हैं। आपको बताना है, आपको ये सब मिलता है, ये 2 दर्जन जो बातें हैं, ये आपको आईन देता है। उसमें भी ये शऊर बढ़ेगा और वो भी कहेगा हाँ मैं इस आईन के साथ खड़ा हूँ और मैं इस आईन का उतना ही मुहाफिज हूँ जितना पाकिस्तान की आर्म फोर्सेस हैं। आइन कंहिं बि शहरी खे खंबे गुम करण जी इजाज़त नथो ॾे। आइन टोड़ण गद्दारी जे ज़ुमरे में अचे थो। आइन जो तहफ़्फ़ुज़ न थियण सां वफ़ाक़ टुटी सघे थो। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा इस्लामाबाद में कॉन्फ्रेंस के ख़िताब कंदे चयो आहे त हर शहरी खे पाकिस्तान जो आइन पढ़णु घुरिजे। मूंखे नथो लॻे त स्कूलनि में आइन पढ़ायो वेंदो आहे। सेनेट में अपोजिशन लीडर यूसुफ रज़ा गिलानी जी हिमायत कंदड़ दिलावर खान ग्रुप में वधीक 2 सेनेटर्स शामिल। फाटा मां चूंडियल 2 आज़ाद सेनेटर्स हिलाल रहमान ऐं हिदायतुल्लाह दिलावर आज़ाद उम्मीदवारनि जे धड़े में शामिल थी विया। सेनेट सेक्रेटरीट 6 आज़ाद मेंबर्स ते ॿधल नए ग्रुप जो सर्कुलर जारी करे छॾियो। सेनेटर दिलावर खान आज़ाद ग्रुप जो पार्लिमानी लीडर मुक़रर। दिलावर खान जे ग्रुप सेनेट में अपोजिशन लीडर जे उहिदे लाइ पीपल्स पार्टी उम्मीदवार यूसुफ रज़ा गिलानी जी हिमायत कई हुई। सिंध सरकार बैनुल सूबाई पब्लिक ट्रांसपोर्ट ते हफ़्ते में 2 ॾींहनि लाइ पाबंदी लॻाए छॾी। नोटिफिकेशन जारी। बैनुल सूबाई ट्रांसपोर्ट ते हफ़्ते में छंछर ऐं आचर ते पाबंदी हूंदी। गुड्स ट्रांसपोर्ट खे छूट हासिल। नोटिफिकेशन मूजिबि बैनुल सूबाई पब्लिक ट्रांसपोर्ट ते 26 अप्रैल ताईं पाबंदी लागू हूंदी। पाक फ़ौज जे 37 ब्रिगेडियर्स के मेजर जनरल के उहिदे ते तरक्की ॾिनी वई। ISPR मूजिबि आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा की सदारत में प्रमोशन बोर्ड के इजलास दौरान तरक्कियुनि की मंजूरी ॾिनी वई। तरक्की माणींदड़नि में मेडिकल कोर जा 12 ऑफिसर्स भी शामिल। शहरियार परवेज़ भट्ट, उमर मकबूल, मोहम्मद आसिम खान, गुलाम मोहम्मद, आमिर अशफाकियानी, नदीम अशरफ ऐं ॿिया ब्रिगेडियर मेजर जनरल बणिजी विया।
आसिम अहमद FBR जो नओं चेयरमैन मुक़रर। नोटिफिकेशन जारी। 11वें ग्रेड जो ऑफिसर आसिम अहमद के सेक्रेटरी रेवेन्यू डिवीजन जी वाधू चार्ज भी ॾिनी वई। बरतानवी रानी एलिज़ाबेथ जो मुड़स शहज़ादो फिलिप 99 वरियनि जी ॼमार में लाॾाणो करे वियो। बकिंघम पैलेस जे तर्जुमान तस्दीक़ कंदे चयो आहे त शहज़ादो फिलिप कुझु ॾींहंनि खां बीमार हो। विंडसर महल में संदसि साह जी तंद टुटी पई। शहज़ादो फिलिप डेविक ऑफ एनबरा भी हो। संदसि लाॾाणे ते बरतानिया में सोग जी लहर। खंड स्कैंडल वारे केस में रूपोश मीरपुर ख़ास जो वापारी गिरफ़्तार। FIA मीरपुर ख़ास में कार्रवाई करे वापारी किशोर मंगाराम के गिरफ़्तार करे वरितो। वधीक जांच लाइ FIA मीरपुर ख़ास सर्किल मुंतकिल। वापारी ते खंड ज़ख़ीरो करे महांगे अघ ते विकिरो करण जो इल्ज़ाम। खैबर पख्तूनख्वा जिला के कोहाट में साल 2011 दौरान तालिबान हथां अगवा बाद कत्ल कयल 16 पोरियतनि जी लाश इज्तिमाई क़बर मां हथ। वर्कर्स एसोसिएशन मूजिब 2011 दौरान तालिबान दरामद कयल जे कोयले जी खाण मां 32 पोरियतनि खे अगवा कयो हो, जिन मां 16 ॼणनि खे क़त्ल कयो वियो, जॾहिं त बाक़ी पोरियत भॼी निकिरण में कामयाब थी विया हुआ। साल 2012 में पाक फौज ऑपरेशन करे दहशतगर्दनि जा ठिकाणा तबाह कया ऐं इलाइक़ो क्लियर करायो हो। 2012 दौरान इज्तिमाई क़बरनि मां 50 लाश मिलिया हुआ। टंडो मोहम्मद ख़ान वेझो रात जे वक़्तु घरनि में घिरी औरतुनि खे हिरासा करण जे इल्ज़ाम हेठि मुबैना भोपो सोघो। ॻोठ भाई ख़ान टालपुर मां पकड़ियल जवाबदार शेख भिरकियो पुलिस हवाले। ॻोठाणनि जो इल्ज़ाम आहे त जवाबदार राति जो देरि सां घरनि में घिरी निंड सुतल औरतुनि ते फीना पढ़ी खेनि हिरासा कंदो हो। घर भातियुनि ते जागण ते भॼी वेंदो हो। सॼे ॻोठ में ख़ौफ़ पखिड़िजी वियो हो। मुबैना भोपे खे पकड़ींदड़ ॻोठाणनि जो चवणु आहे त जवाबदार वटां मोबाइल फ़ोन, तावीज़ ऐं भोपनि वारा किताब बि हथ आया आहिनि। मुकमल जांच करे जवाबदार ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। जवाबदार समूरा इल्ज़ाम रद्द कंदे चयो आहे त खेसि बिना जवाज़ पकड़े मारकुट कई वई आहे। जैकबाबाद में खुलियल गटर मासूम न्याणी खां हयाती खसी वरिती। ADC कॉलोनी में 2.5 वरियनि जी नींगरी तैयबा खुलियल गटर में किरी पवण सबबि ॿुॾी फौत थी वई। नींगरी जे वारिसनि ऐं शहरनि जो क़ौमी शाहराह ते लाश रखी धरणो, ट्रैफिक मुअत्तल, इंतज़ामिया ख़िलाफ़ नारेबाज़ी। मुज़ाहिरीन दायो त ठेकेदार खे केतिराई भेरा गटर ते ढक रखण लाइ चयो वियो, पर अमल न थियो, जंहिं सबबि नींगरी जी हयाती ज़ाय थी वई। ठेकेदार ख़िलाफ़ केस दाख़िल करे समूरनि ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई अमल में आंदी वञे। खैरपुर जे अॻूणे असिस्टेंट कमिश्नर मिर्ज़ा वलीद बेग ऐं बिल्डर अर्ज़ मोहम्मद जामरी ते किरोड़नि जी सरकारी प्रॉपर्टी विकिरो करण जो इल्ज़ाम। नैब सखर ॿिन्ही खे जांच जे सिलसिले में 12 अप्रैल ते रिकॉर्ड सूदो तलब करे वरितो। नैब जे लेटर मूजिबि देह निज़ामानी, लुकमान ऐं देह बगरो जूं ज़मीनूं इंतज़ामिया जी मिली भगत सां विकिरो कयूं वयूं। कब हुई शादी आपकी? 7 तारीख़ छंछरे ॾींहुं घरां निकिरी रेशम गली पंहिंजे ड्यूटी ते वई त उतां ख़बर न आहे त कीअं किने थी छा थी। असां हिकदमि पंहिंजी मीटिंग कॉल कराए असां अलीगुराबाद जे थाणे ते FIR दाख़िल कराईसीं। अभी अदालत में वो शायद 2 दिन का रिमांड लिया है। ये लड़की आखिर कराची कैसे पहुंची? लाड़काना से उठाई है और कराची पहुंच गई, फिर कराची से इधर आई। क्या इंतजाम सोती रही थी? चीफ मिनिस्टर के सिंध के एतिरो चवंदा त महिरबानी करे असां मिनाटी वारनि सां एॾो ज़ुल्म कमिटी सां वॾो ज़ुल्म जो एहतजाज असां करण ॾियो। असां थी सघे पाकिस्तान में त एहतजाज जा दुकान बि बंदि कयूं। लाड़कानो मां अगवा ॼाणायल नारी आरती मज़हब मटाइण बाद मुड़ुस समेत अदालत में पेश। अदालत नारी खे 2 ॾींहंनि लाइ दारुलमान मोकिले छॾियो। नारी सां शादी जी दावा कंदड़ नौजवान मोहम्मद फवाद जे 5 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले। नारी आरती जे वारिसनि 5 ॾींहं अॻु संदसि अगवा जो केस दाख़िल करायो हो। पुलिस कराची मां हथायल नारी ऐं संदसि मुड़ुस खे अदालत में पेश कयो। पुलिस जो चवणु आहे त आरती मुसलमान थियण बाद मोहम्मद फवाद सां पसंद जी शादी कई आहे। इस्लाम क़बूलण बाद नारी जो नओं नालो आयशा रखियो वियो।
आरती ऐं मोहम्मद फवाद जी पेशी वक़्तु हिंदू बिरादरी जा माण्हू बि अदालत पहुची विया। हिंदू बिरादरी तरफ़ां अदालत ॿाहिरियां नारेबाज़ी। वॾे वज़ीर मुराद अली शाह आरती जे अगवा मामले जो नोटिस वठंदे IG सिंध खां रिपोर्ट तलब करे वरिती। गंबट में शागिर्दियाणियुनि खे तंग कंदड़ 2 उबाश छोकिरा सोघा। मारकुटबाद पुलिस हवाले पुलिस अहलकार रज़ा सियाल जो चवणु आहे त उबाश छोकिरा रहमान ऐं जवाद महमूद मुंहिंजी नियाणियुनि खे रोज़ानो स्कूल ईंदे वेंदे तंग कंदा आहिनि, जंहिं सबबि नियाणियुनि जी तालीम मुतासिर थी रही हुई। जवाबदारनि खे सख़्त सज़ा ॾिनी वञे। NA 75 ते नंढी चूंड लाइ चूंड मुहिम ख़त्म। पोलिंग सुभाणे थींदी। तक ते पोलिंग जो सामान पहुचाइण जो सिलसिलो शुरू। नंढी चूंड में नून लीग जी नौशीन इफ्तिखार ऐं PTI जे अली असरद मल्ही में सख़्त मुक़ाबले जो इम्कान। नून लीग जी चूंड मुहिम दौरान फायरिंग ते PTI कारकुननि ख़िलाफ़ केस दाख़िल। कराची जे तक NA 249 ते चूंड ज़ाब्तनि जी भञकड़ी। इलेक्शन कमीशन रेलवे वारे वफ़ाक़ी वज़ीर आज़म स्वाती खे शोकाज़ नोटिस जारी करे छॾिया। इलेक्शन कमीशन नोटिस में ॼाणायो आहे त आज़म स्वाती वफ़ाक़ी वज़ीर आहे। चूंड मुहिम में हिसो वरितो। लॻे थो नवाज़ लीग साज़िश तहत पीपल्स पार्टी खे भित सां लॻाइण जी कोशिश करे रही आहे। पीपल्स पार्टी आज़ाद सियासी जमात आहे। इतिहाद में गॾु आहियूं पर कंहिंजे मातहत न आहियूं। PTM जे आख़िरी इजलासनि में अंदाज़ो थी वियो हो त हाणे इतफ़ाक़ राय सां फ़ैसिला करण बदिरां मणिया पिया वञनि। PPMN शाज़िया मरी चयो आहे त संदन ख़्वाहिश आहे त PTM बरक़रार रहे ऐं ऑपोज़िशन पार्टीज़ गॾिजी हुकूमत खे टफ टाइम ॾियनि। CEC जे इजलास में नवाज़ लीग ऐं JUI जे रवैयनि ते बि बहस कयो वेंदो। सलाह मशवरनि बाद इस्तीफ़ाउनि ऐं PTM में रहण या न रहण बाबति फ़ैसिलो कयो वेंदो। नवाज़ लीग जो रवैयो अफ़सोसनाक आहे। टाइम न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल दौरान शाज़िया मरी चयो त जहांगीर तरीन जी पीपल्स पार्टी में शामिल थियण वारियूं ॻाल्हियूं बेबुनियाद हुयूं। शैला रज़ा जे ट्वीट में का बि सदाकत न हुई, तंहिं करे हुन पंहिंजो ट्वीट डिलीट करे छॾियो। सिंध जे आपाशी खाते में वॾे पैमाने ते चीफ इंजीनियर्स जूं बदिलियूं ऐं मुक़ररियूं। गुड्डू बैराज चीफ इंजीनियर सरदार शाह खे बदिली करे लेफ्ट बैंक सख बैराज में मुक़ररु कयो वियो। फ्लड मैनेजमेंट जे चीफ इंजीनियर इसहाक अब्बासी खे हटाए गुड्डू बैराज ते चीफ इंजीनियर मुक़ररु। पोस्टिंग जे इंतज़ार में वेठल नाइला अबड़ो चीफ इंजीनियर फ्लड मैनेजमेंट मुक़ररु। निसा शेख तरक्की माणनबाग चीफ इंजीनियर राइट बैंक सख बैराज मुक़ररु। PD RBOD मसूद सिहर स्पेशल सेक्रेटरी थी वियो। जमालुद्दीन मंगण खे बि RBOD जो PD मुक़ररु कयो वियो। आपाशी खाते जे एडवाइज़र शफ़क़त वधो खे चीफ इंजीनियर स्मॉल डैम्स मुक़ररु कयो वियो। इकरा कुरैशी चीफ इंजीनियर डेवलपमेंट 1 मुक़ररु। प्रीतम दास ऐं वली मोहम्मद नाइज खे बि ज़िम्मेवारियूं ॾिनियूं वयूं। एंटी करप्शन टीम जो पुलजी स्टेशन में सरकारी कणक जे गोदाम ते छापो। हज़ारें मण कणक ख़राब ऐं बोरियुनि में मिटी ऐं सिरोटा हुजण जो इंकशाफ। एंटी करप्शन दादू जे सर्किल ऑफिसर मूजिबि सरकारी कणक में खुर्द बुर्द जी शिकायत ते सिविल जज जी निगरानी में छापो हयो त कणक ख़राब मिली। अमलो फ़रार थी वियो। समूरो रिकॉर्ड तहवील में वरितो वियो आहे। जांच करे ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। रोड़ी जे रेलवे स्टेशन तां ट्रेन मां किरोड़े रुपयनि जा इंडियन ज़ेवर हथ। कस्टम इख्तियारनि कोयटा खां लाहौर वेंदड़ जाफ़र एक्सप्रेस ते छापो हणी ज़ेवर हथ कया। कस्टम अमलदार अली अहमद टालपुर मूजिबि हथ आयल इंडियन ज्वेलरी जी मालियत 1.5 करोड़ रुपया आहे। जवाबदार फ़रार थी विया आहिनि। केस दाख़िल करे जवाबदारनि जी ॻोल्हा कई पई वञे। शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी ख़ाइफ़ जी इंतज़ामिया ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट सखर में दरख़्वास्त दाख़िल। इंतज़ामिया मथां शागिर्दनि जे सर्टिफिकेट्स में वॾे पैमाने ते ग़लतियुनि जो इल्ज़ाम। दरख़्वास्त में सिंध हुकूमत यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर रजिस्ट्रार ऐं कंट्रोलर खे धुर बणायो वियो। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो वियो त यूनिवर्सिटी इंतज़ामिया ॼाणी वाणी सर्टिफिकेट्स में ग़लतियूं करे लखें रुपयनि जी ओगाड़ी कंदी आहे। अदालत दरख़्वास्त ॿुधण लाइ मुक़ररु कंदे धुरनि खे अंगारे ते तलब करे वरितो। कानपुर के कच्चे वारे इलाके में खूनी तकरार तां मारिजी वियल 2 भाइरनि समेत 5 ॼणनि जी हथियारनि जी छांव हेठि तदफ़ीन। जतोई बिरादरी जे 2 धुरनि में छिकताण बदस्तूर बरक़रार।
धुरियूं मोर्चाबंद हुजण सबब इलाइक़े वासी घरनि ताईं महदूद। गुज़िरियल ॾींहुं कारी तकरार तां 2 भाइरनि समेत 5 ॼणा क़तल ऐं 1 औरत समेत 6 ॼणा ज़ख़्मी थिया हुआ। वाक़े जो अञा ताईं केस दाख़िल न थी सघियो। का गिरफ़्तारी बि अमल में न आई। लट्टू सड़ी विया, चांवर सड़ी विया, थाव सड़ी विया, काश मुंहिंजे छल कविया उहे बि सड़ी विया। छा बचियो असांजे? अबो सभु सड़ी विया। सिंध में बाहि जे वाक़िअनि में ॿीहर बाद हिकु ॾींहुं अंदरि 40 खां वधीक घर सड़ी रख थी विया। फायर ब्रिगेड जूं गाॾियूं धिके स्टार्ट थी वियूं। कोट ग़ुलाम मोहम्मद वेझो ॻोठ कामरेड मानू कोहली में चुल्ह मां चिड़ंग उथण सबबि भील ऐं कोहली बिरादरी जा 25 खां वधीक घर सड़ी विया। गाजी खुआवड़ भरिसां ॻोठ मंगियो मसण में बाहि लॻण सबबि लाॾाऊ कबीले जूं 10 झोपड़ियूं सड़ी वियूं। सदमे में 2 औरतूं बेहोश। ठरी मीरवा जे ॻोठ डातो दस्ती में बाहि लॻण सबबि 4 घर सड़ी विया। बाहि विसाइण लाइ मोकिलियल ठरी मीरवा टाउन जी फायर ब्रिगेड गाॾी जो अध में तेल ख़तम थी वियो। मुतासिरनि जो एहतजाज। पखो में मच्छी के तलाउ ते कब्ज़े ख़िलाफ़ अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराइण तां सहाफ़ी ते वेश्याणो तशद्दुद। बास जवाबदारनि मक़ामी सहाफ़ी नवाब अली तुनियो के कोड़ा हणण सां गॾु खेसि ॻिची मां पकड़े गिरींदा रहिया। टाइम न्यूज़ के हथायल वीडियो में ॾिसी सघिजे थो त 2 खां वधीक जवाबदार सहाफ़ी ते लतुन ऐं मुकनि जो वसकारो कनि था। वाक़े बाद पुलिस जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई न कई। गंबट में प्राइमरी उस्ताद जो ज़ाल ते तशद्दुद जो इल्ज़ाम। केस दाख़िल कराए छॾियो। ग़रीबाबाद पाड़े वासी मुमताज़ मुग़ल दाहियों त घर वारी 5 भाइरनि सां गॾिजी तशद्दुद जो निशानो बणायो। इंसाफ़ कयो वञे। मूंखे सुठे नमूने से आवाज़ नथो लॻे। बाक़ी उहा वॼायां पियो कने जो ॿोड़ाईअ जे करे मुंहिंजे सम्झण में घटि थियूं वॼनि। अल्लाह खां सवाइ ॿियो मुंहिंजो को बि सहारो न आहे। सकाफ़त खां तयार जेके आहिनि उहे मूंसां मदद कनि। नवकोट में ॿुधण ऐं ॾिसण जी सघ खां महरूम पीरसन अहमद उर्फ़ आमन विकियो वटि बीन वॼाइण जी अनमोल महारत। अहमद जॾहिं बीन वॼाए थो त वारी जे भिटुनि खे चुहंदड़ हवा जो बि आवाज़ महसूस थिए थो। अहमद उर्फ़ अमन विकियो सकाफ़त खाते तरफ़ां मोट न मिलण ते बि ॾुख जो इज़हार कंदे वाहर जी अपील कई आहे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस ख़बर वठियूं, तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।